सत श्री वाहिगुरु। आया दूरों चल के जो तकी तो शरणा। हाँ आया दूरों चल के जो तकी तो शरणा। मैं आशा राखी चित में, मैं आशा राखी चित में। मेरा सब दुख गाया, आशा राखी चित में। मेरा सब दुख प्रभु परमात्मा संसार में असां जीवन जे लाइ सभिनी इंद्रियनि जा सुखनि जा पदार्थ भोग पैदा करे वरी उन्हनि खे कीअं इस्तेमालु कजे, जो उन जे पैदा करण जो परमात्मा जो मक़सदु पूरो थिए। वे धर्म ग्रंथ थ्योरी और प्रैक्टिकल हृदय में ज्ञान के रखी करके उन चीज़न जो सही इस्तेमाल थे, तन सां धन सां उन वक्त सां सही वाणी सां। हे बाणी जेका निकती जेको पद पढ़ियो वेंदो सुखमनी सुखन जी मणि। आप अपनी बुद्धे जेती बणत भिन्न भिन्न तो थे थी। जेतरी प्रभु जंहिंखे बुद्धि बख्शी आ, जो जिसकी बुद्धि देवे वो सुनाए। इहो असां सभिनी खे सिखण लाइ सलोक आ। बुरा न उनका मानिए वो लेवण कहाँ से जाए। केड़ी खबर आ असां अगले जन्म में कर्म केड़ो कयोसीं। बस ईअं ई वरी जॾहिं अगलो जन्म बनबो त इहा ख़बर असांखे किथे पवंदी त अगले जन्म में असां छा कयोसीं। इन हिकिड़े अखर खे वठिबो त सम्झिबो जेकी प्रभु खे कराइणो आहे उहो कराए रहियो आहे, जंहिंखां बि जेकी कराए रहियो आहे। इहो कंहिं वटि सॼे संसार में जवाबु मिलंदो त मां अॻे जन्म में छा कयो। 100 जन्मनि जी ख़बर हर हिकु इंसान खे अंदर में पए थी। इहो शास्त्रनि लिखियो आहे, प्रभु बहितर थो ॼाणे। पर धृतराष्ट्र चयो मां 100 जन्मनि में त कोई पाप कोन कयो आहे। भगवान कृष्ण खे चए थो जो मां 100 पुट पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदे राम ईअं ख़तमु थी विया। श्री कृष्ण चयसि 103 जन्म में इहो तोखां पाप थियो, उन जो फल तूं अॼु ॾिसंदो। पाण में वेठाऊं बुद्धि जे तर्क ते ॾिठूं त असांखे कंहिंखे असांखे इहा ख़बर आहे त असांखे जन्म में छा कयोसीं। ठीकु आहे न जी। जीअं वरी ॿियो जनम बणबो त असांखे इहा ख़बर किथे आहे त हिन जन्म में छा कयोसीं। त असां कयोसीं या प्रभु करायो। जी मां हिकिड़ो मिसाल चवंदो आहियां संगत खां, भई कंहिंखो बि संसार में पुछो वञे तुंहिंजी उमिरि केतिरी आहे
चवंदो हेतिरी आहे ठीकु आहे भई हेतिरी आहे त कान उहा गुज़री वई बाक़ी घणी आहे तुंहिंजी जंहिं वटि जवाबु हुजे ॾे मूंखे राम श्री राम बाक़ी जी जेकॾहिं ख़बर नाहे त इहा 10 साल अॻ में वरी पुछी वञे त पोइ बि जवाबु छा मिलिया ख़बर नाहे जेकॾहिं ख़बर नाहे त तोसां जेके गुज़रणो हो गुज़रियो या तो गुज़ारियो जेतिरी ॿुधरी लॻाइणी अथव लॻायो तर्क कयो त इहो अहंकार छा जो बनी बनाई बन रही अब कुछ बननी ना है तुलसी ऐसी जान के मगन रहो मन में प्रभु इन हृदय में तो ये ठप्पो कढ़ाइंदो सब हो रहा है किया नहीं जा रहा सब हो रहा है किया नहीं जा रहा ठीक है ना जी अहंकार छा जो मां करे रहियो ये अखर ब पढ़ी छॾियो जेकी कम असां खां थियो प्रभु करायो स्वार्थ जो कम आहे परसार्थ जो कम आहे प्रभु बहितर थो ॼाणे छा थो कराए शुभ अशुभ पर असां इहा भावना कयूं शुभ थिए त असांखे सुख मिलंदो उहो स्वार्थ जे प्रति बि असांखे धन कमाइणो आहे पाण ते बि लॻाइणो आहे तंहिंखां पोइ प्लस असांखे ॿियनि खे बि ॾिसणो आहे असां पाण ई बुखिया हूंदासीं ॿिए खे छा ठाव कराईंदासीं रोटी कपिड़ो मकान पहिरियों असांजी जेके बुनियादी घुरिजूं आहिनि असांजूं पूरी थियनि अमानत प्रभु असांखे परिवार ॾिनो आहे असांजी इच्छा सां परिवार असांखे न मिलियो आहे जेतिरो मिलियो आहे हुन सां फर्ज़ पालींदे असां ॿियनि खे बि ॾिसूं राम त जेकी कमु थिए प्रभु कृपा जेकी कमु न थिए प्रभु इच्छा चिंता खां ख़तमु अहंकार खां ख़तमु ठीकु आहे वणे त कजो बसि तव्हांजी इच्छा सां न आहे तव्हांजो ठहियल प्रोग्राम अलाए कॾहिं पूरो थिए श्री राम प्रभु कृपा उन खे कराइणो एतिरो कराए न कराए अध में पूरो करे छॾिया तोखे छा करियां न थियो प्रभु इच्छा बसि ॿई त दुख ॾेई रहिया आहिनि अहंकार ऐं बेकार चिंता तंहिंजे लाइ वाह वाह हे सुखमनी त पंहिंजे पंहिंजे ॿुधी सां जप साहिब जा अर्थ सुखमनी जा अर्थ हलिया आहिनि सुखमनी में कीअं कीअं ॻणियो अथऊं जंहिंखे जहिड़ो जहिड़ो फल मिलियो आहे उन पंहिंजो वर्णन कयो आहे त उहा ई सुखमनी प्रभु कहिड़ो आहे वेदांत में कथा आंदो प्रभु कहिड़ो आहे सूरदास मिलिया 2 4 5 पाण में हाथी मिली वियुनि चई हाथी कहिड़ो आहे जंहिंजो पुछ ते हथु पियो चई हाथी हिन वांगुरु आहे जंहिंजो सूंड ते हथु पियो चयूं हाथी हिन वांगुरु आहे जंहिंजो ॾंदनि ते हथु पियो वेदांत जो आहे हाथी हिन वांगुरु आहे जंहिंजो पेट ते हथु पियो चई हाथी हिन वांगुरु आहे जंहिंजो पेर ते हथु पियो चई हाथी हिन वांगुरु आहे हुयो त हिकिड़ो ई हाथी हिन वांगुरु आहे हिन वांगुरु आहे हिन वांगुरु आहे नालो त हुयो हाथी तीअं आहे त सभु परमात्मा श्री राम जंहिंखे जिथां लिया के लख पए तंहिंखे तिथां सजण आहे साम्हूं श्री राम परमात्मा जीअं सां तीअं जैसे सां तैसा पाण सुखमनी जे पद खे वठूं असां जेका 94 में प्रभु शुरू करायो आहे पद हलंदो ईंदो आहे जे बाएक उस्तत अनेक जे बाएक उस्तत अनेक जे बाएक उस्तत अनेक जे बाएक सत्संग में जल्दी ईंदा वञो सत्संग में जल्दी जे बाएक उस्तत अनेक जे बाएक उस्तत अनेक सतपुरख पूरन विवेक सतपुरख
पूरन विवेक आ सतपुरख पूरन विवेक सतगुरु जेवा एक उस्तत अनेक जेवा एक जेवा श्री राम जेवा एक उस्तत अनेक। प्रभु परमात्मा देव एडो विशाल बस हिकड़े ठपे के वठूं 84 लख जूणन जा किस्म लिखा थो। किस्म हिक हिक जूणी केतरी आ अनेक। मच्छर गणे सकदो, कीलियूं गणे सकदो, पतंग गणे सकदो, माकुड़ा गणे सकदो, कीअं वणनि जा पत्ता गणे सकदो, बरसातुनि जूं बूंदियूं गणे सकदो, वारी जा कणा गणे सकदो, छा थींदो, मच्छूं गणे सकदो, दरिया में जीव जंत गणे सकदो। उस्तत अनेक। पहाड़नि ते केर पोख पोखे हो सदा सावा लगा पिया राम श्री राम बहत तो पोख पोखी से उन्हें के पोखी। हिकड़ी ज़बान असां परमात्मा जी केड़ी सिफत करे सकदासीं, वो सतपुरुष आ। सतपुरुष जिन जानिया। मां ॿुधायो बाबा जो मां मंझंदि ख्याल रही हो ॿियो सलोको साईं बाबा हरदास राम इहो चयो। संत मिलिया तो हर मिलिया मथां मां ॿियो चयो उहो पंहिंजो चयो, संतनि सां जुड़ियल हो। ॿियो सलोको इहो चयो, सतपुरुष जिन जानिया सतगुरु तिस खाना तिसके संग सिखो धरे नानक हरि गुण गा। श्री राम श्री राम शल कंहिं न कंहिं सबब सां कंहिं न कंहिं माध्यम सां सत्य जे जाथों प्रेरणा मिले ये संत याद अचन। राम राम। सतपुरुष पूरन विवेक। वो परमात्मा सतपुरुष है, सत्य पुरुष है, जंहिंजी सत्ता सां सभु हले थो। ये प्रकृति हिकड़ी स्त्री जे बराबर है। प्रकृति और पुरुष अंदर समायल है, जंहिंजे माध्यम सां हे प्रकृति बीठी है। वो आत्म देव, आत्म स्त्री ना है, आत्म देव, आत्मा राम। श्री राम श्री राम वो आत्म देव असां सब जे हृदय में मुर्दे में भी उन आत्म जी सत्ता है। छा मुर्दे में भी तहां जगह जेकॾहिं मुर्दो ॾिसण में अचे थो उन में बि आत्म जी सत्ता है। मां इन ते केतिरा मिसाल ॾेई चुको आहियां। वॾे में वॾो मिसाल घटनाउनि मां मिले थो। पाकिस्तान जो ज़ियाल हक़ 32 फर्स्ट ग्रेड जा 19 ऑफिसर ऐं गैर कानूनी 3 ऑफिसर बहरी हवाई और थल सेना टिनी जा अध्यक्ष हुन सां गॾु ॿुधाईंदा आहिनि त कानूनी शइ इहा न आहे। 3 गॾु खणे प्रेसिडेंट 3 साण हीअं जे जहाज़ मथे चढ़ियो टुकड़ा जे थी वियो, हॾो ई न मिलियो। खाली पेटियूं बंदि करे जनाज़ा ठाहे छॾियो, मुक़बरा ठाहे छॾियो, हॾो बि न मिलियो। सम्झियासीं त मुर्दो बि जेकॾहिं तोखे कंहिंजो नज़र अचे थो त उन में प्रभु जी सत्ता आहे जो तोखे नज़र अचे थो। जेकॾहिं न चाहे प्रभु तोखे हॾो बि कंहिंजो नज़र न ईंदो। कीअं? श्री राम श्री राम तेजू पोकर खे झले थो। अड़ियो चुनाव एक्सप्रेस अचे थी, मां कोटिया आहियां 6 बजे दरबार अची करे तेजू खे वठी अरे हो कीअं फाटक कीअं पास कयो चवंदा किथे आहे चुनाव? अरे हो ईंदी पई आहे टुकड़ा टुकड़ा ज़रा ज़रा थी। राम श्री राम हुकुम हुकुम छिकी वेंदो आहे। देश काल क्रिया इन लफ़्ज़ खे यादि रखो हृदयांगमन में, जंहिंखे सिंधी में चइबो आहे वक़्तु जाइ सबब।
छा विचलित थियण जी कोई ज़रूरत कान्हे। जंहिं जाइ ते जंहिं जगह ते जंहिं वक़्त सां जंहिं सबब सां जेकी कमु थियणो आहे उहो थी रहंदो। श्री राम श्री राम कर्म गत टारी नाहे तरे। चिंता जी कोई आवश्यकता कान्हे। बाक़ी सत्संग में सिखी वञो त मां इहो चवंदुमि जेकी मां कंदो आहियां मां उहो चवंदो। संत कर ताप समा जिथे एक्सीडेंट थिए उन धरती खे पेरे उन धरती खे कीअं भई हिते असांजो कर्म कटियो इहो कटणो हो। जंहिं सबब सां उन ड्राइवर सां विढ़ो न, महिरबानी करे उन सां विढ़ो न, उन जे माध्यम सां थियणो। उहो सोचे कोन आयो त मां तोसां एक्सीडेंट कंदुमि। चरियाई में न पऊं असां। ठीकु आहे शराब बि पीतल आहे पर तोसां ई थियुसि ॿिए सां न थियुसि। छा जवाबु लॻायो दिमाग़ खे इन ॻाल्हि ते। ॿी टे फुक भेॾ सारी हुई तोसां ई थियुसि। छो त पहिरीं महिरबानी आहे कयो लहणो कटियो आहे न त बदिलो वधायो था पंहिंजे मन खे असां ख़ुशि कयूं था पर इन जो नतीजो वधीक भोगणो पवंदो। इहा ॻाल्हि यादि रखूं। ॿिया माण्हू विड़ी ईंदा तुंहिंजे पासो खणी ईंदा न छॾे ॾियोसि निकिरी वञ तूं निकिरी चले जाओ चले जाओ तुम्हारा कोई कसूर नहीं होना था हो गया। वणे थी इहा ॻाल्हि वणे थी। ॾुखी लॻंदी मन खे पर सचाई इहा आहे। आईंदे जे असांखे ज़री जी ख़बर न आहे इहा ख़बर हुजे हा त असां पाप न कयो आहे। मुंहिंजा प्यारा नानक दुखिया सभु संसार चवण जो मतिलबु इहो आहे। मुंहिंजे वात सां ॿुधो असांखे सुख खपे थो असांखे धन खपे थो असांखे मान खपे थो पर ठीक पूरे विपरीत कम कयूं था। चाहियूं असां सभु था। कोई भी संसार जहिड़ी जीव न आहे जेको मान माया और सुख नथो चाहे पर ठीक विपरीत चाहियूं था। मान ॾियो नथा वठण जी भावना आहे। शिकायत ई शिकायत मां सां हीअं हलियो अड़े भेण तूं कीअं हले मूंखे कमु न ॾिनई तूं घणनि खे कमु ॾिनो आहे। मां मोहन खे चवां पोइ हुन पंहिंजे कंहिं प्यारे खे जंहिं महिल हूंदो आहे काकुस में वेठे हेॾे ज्ञान हिते ज्ञान हलंदो ई हलंदो आहे। पुट असांजा हज़ारे लखे जायूं सुख ॾियो। मां अगरि थोरो घुमणा पियो हेॾे होॾे ज़ैफ़न ॾे सुख वधायो अञा हे वधायो अञा सुख वधायो अञा वाजा पासा वधायो। ये संगत मुंहिंजे तख़्ते ते वेठी आहे हिते वेठी आहे। हे माण्हुनि जा कीर्तन कोन ॿुधण आई आहे। राम सुख ॾियो सुख ॾींदो त हे सॼा सुख जा मुंहिंजा कमरा आहिनि जाथे सुम्हां। जंहिंजे घर मां रहां मुंहिंजो घर न आहे। फुल्को खाइण वारो संत रहे अची छड़ो छा खपे। छड़ो हिकु शहर छो चऊं सुख वधायो सुख ॾियो नज़र अंदाज़ न कयो। कखु खणो भितर पियो आहे खणो सुख ॾियो सुख ॾियो बसि। मां पंहिंजे पैसनि सां मूर्ति बाबा जी बि न कढाई आहे त मां पंहिंजी कीअं कढाईंदुमि। पुछो सभिनी खां। पर ₹2 जो हिकिड़ो हरिद्वार मां पटरी मिली मां कमरे में लॻाई। सुख चाहो तो सुख दो बसि। चाहियो था सुख ॿियनि खे सुख दो। बदिले जी भावना न कयो। गुरमुख आहियो त बाक़ी संसार नालो छा जो आहे। सन 77 में मां तो 5 जुलाई जी वयमि 20 तारीख़ स्वामी सर्वानंद साहिब जन ब्रह्मलीन थिया। मूंखे पहिरीं वर्सी ते कंधकोट में कन्या पाठशाला में वठी आया। स्वामी सर्वानंद साहिब जी वर्सी कयूं। स्वामी शांति प्रकाश जो पुस्तक निकितो उहो मूंखे भेंट कयूं। उते कैसेट ॾिनो स्वामी सर्वानंद जो मां ॿुधो। उन 5-7 ॻाल्हियूं जीव खे जेके उन मां खयुमि मां हिन महिल ताईं पंहिंजो इस्तेमालु कंदो ईंदो आहियां हृदय में पयूं आहिनि। श्री राम बाबा कोई भी साधु संत रस्ते में लंघे मां कार में हेठो हूंदा जेको भी गेड़ू चोलो ॾिसंदुमि उनखे तो नमस्कार कंदुमि तोखे पंहिंजो फल मिलंदो। संत कोई लंघियो थो वञे लही जो हरिओम नारायण सतनाम साखी जड़े जड़े पंथनि जा पंहिंजा तख़लस आहिनि संबोधन करण जा। हरिराम साईं हरिहर साईं साधन सिंधी साधन सां आम सां राम राम उन सां कयो संतनि सां घाटो न थींदो फल थींदो। संत लंघियो थो वञे नमस्कार बसि। श्री राम। अड़े बेदल बादशाह पारूशाह जो गुरु उते ही घुमदा हा या वेश्वा जे महले में या मथे टकरी ते ॻोल्हणो हुजे त पारूशाह मिलंदो या वेश्वा जे महले में घुमंदो पियो या खानगाह ते
या पंहिंजी टकरी ते जो उतां न मिले त बसि ॿिनि जायुनि ते मिलंदो। सुथण फाड़जी छड़ो अगट बचंदो हो। इंजा अलमस्त फ़क़ीर वो बेदल बादशाह ही नमस्कार कयईं, हिकु गॾो लंघियो पियो। चई साईं गॾा खे नमस्कार कयो त उन ते कंहिं गेड़ू टुकुर कपिड़े जो पियो हो, कंहिं दयावान उहो फटो हो ऐं टुकुर को मिलियो साईं हणी छॾियांसि। चई अबा हो गेड़ू रते जो टुकुर पियो उन खे नमस्कार कयो साईं, इहो बेख आहे न। भाई चतनाम जन सूफ़ी ॻाल्हियूं ॿुधाईंदा, श्री राम इन लाइ चइबो आहे बेख खे टेक। बेटा हिसाब त चयो तो बेख खे लॼायो आहे, बेख तोखे लॼायो आहे, ही कहिड़ी फ़क़ीरी कई थी? पर न, वो बेखारो समझे असां बेख खे नमस्कार कयूं। श्री राम सनातन स्वामी जी ऑफिस जे मथां टिकरी लिखियल आहे चाक सां त सन्यासी पाण खे सूरज वांगे तपाए, सन्यासी पाण खे तप करके सन्यासी तपाए, उन तप जी प्रकाश सां उहा गृहस्थनि जे मथां उहा किरणा विझे, वो गृहस्थी फलिया फुलिया रहे। श्री राम श्री राम। बस केतरी खणजे प्रभु जी व्याख्या। गाड़ी में नंढड़े ईंदासीं बाबा सां, छो ॿार प्रकृति ॾे नज़र रहंदी। मुंहिंजो घणो वक़्तु प्रकृति में गुज़ारियो आहे। मां तव्हांखे सचाई ॿुधाई, मूंखे त संगत न रहायो आहे, प्रकृति रहायो। मुंहिंजो घुमण जो ॾाढो शौक़ु हूंदो, बसाणनि में त घणो वक़्तु मां गुज़ारियो। बसि एकांत में 5-5 कलाक वेठा हूंदा चुपड़ी करे, त हे रोड जी भाई आज़ादी थी वई, बसि प्रकृति राम। त पोइ जंहिंमहिल गाॾी शहर में ईंदी, मां चयो भेण हे जेको गीता में लिखियो अथऊं गऊं लोक सूरज लेक, हे लोक जेको हे कमु कंदो हिन लोक वेंदो, इहो सॼो ॾचो त हिन टुकड़ी शहर जी में आहे। को गऊं जी पूजा कंदो, को हिन जी। ॿार त माठ ई माठ आहे। हे परमात्मा माठ, मौला माठ आहे। कीअं? माठ में ई मौला आहे। हे त सॼो संसार ई माठ ई माठ आहे, माठ ई माठ आहे। हे गोड़ त भेण हिन टुकड़ी में आहे। नरक लोक जा माण्हू हिते, सूरज खे पाणी ॾियण वारा बि हिते, गऊं जी शेवा सभु। राम श्री राम। जॾहिं मन चयो निकिरी वञो प्रकृति में, आनंद वठो, शांति में, शांति शांत आहे प्रकृति। श्री राम। श्री राम। जेबा एक उस्तत अनेक, सतपुरुष परमात्मा, सतपुरुष पूर्ण विवेक। बस मां इन ते घणा त ॾाढा घंटा लॻी वेंदा। परमात्मा विवेक आहे, परमात्मा विवेक। स्वामी ऋषि दयानंद जो नाम विचार आहे। संता को मत कोई निंदो, संत नाम है एको, कहे कबीर मैं सो गुर पाया, जाका नाम विवेको। जंहिंजो नालो विवेक आहे, तुंहिंजे अंदरि जेकॾहिं विवेक न पैदा थियो, ऊंधो टंगजी पियो नाम खे जप। अड़े विवेक उजागर कर न, तोखे छा करिणो आहे छा न करिणो आहे। राम श्री राम। परमात्मा विवेक आहे। पाठ पढ़ियो 8 पद जो शब्द आहे। पाठ पढ़ियो और वेद विचारियो, निवल लुभंग निवल अंगम साधे, निवली करम जैनन वारा। निवल भुयंगम नांग वांगे हे जेके अंदरि असांजो नाड़ियूं आहिनि, उनखे शुद्धीकरण थींदो आहे। निवल भुयंगम साधे, पंच जनास्यो संग न छुटकियो, अधिक अहम बुध बाधे, प्यारे इन विध मिलण न जाई, मैं किए कर्म अनेका, हार परियो स्वामी के द्वारे, मालिक जे दीजे बुद्ध विवेक। मूंखे विवेक जी बुद्धि ॾे मुंहिंजा साईं। पर विवेक जी बुद्धि कॾहिं पैदा थींदी? जॾहिं मन में वैराग पैदा थींदो। सत्संग में जे असांजे वैराग असांजे मन में न आयो, अखियुनि में पाणी न आयो, जॾहिं मन ते धक न लॻो, जेसि ताईं मन ते धक न लॻो पाणी न निकिरंदो। खिलण हा हा और खाइण दिलि जे मथां, सिंधी में कहावत आई, रोइण ऐं ॾेवण दिलि जे हेठों थींदो आहे। धक न लॻंदो त साईं रोई न सघंदो। कंहिंखे चओ रो ऐं खिल त टहक पियो ॾींदो। चरियाई पागल पिनो। फिल्मी दुनिया सॼो ॾिसो था, जेको खिले थो पागल न। श्री राम। श्री राम। फ़क़ीरनि में संत मत में खिलण ख्वारी आहे। हिरदो पर्शन रखो, हर हिकु दोष खां शोक खां मथे रखो हिरदो। ईश्वर जी सची पूजा, हिरदो असांजो हर हिकु शोक खां मथे रहे। वाणी छल कपट न बोले, हथ असांजो चोरी हंसा न करे। बसि इहा ईश्वर जी सची पूजा आहे, ॿियो कुझु करण जी ज़रूरत कान्हे। श्री राम। श्री राम।
ये बेसिस ज्ञान अंदर रखूं, बाक़ी ॿाहिरि फॉर्मेलिटी पूरियूं कयूं। प्रभु माखो न कॾहिं कंहिंखे रंग हणायो आहे, न फटाको ॿारियो आहे, न हिन महिल ताईं फूल पटियो आहे, न ॿेर पटियो आहे। न, असां ॾिसूं नज़ारो न प्रकृति जो। पटियो छो पटियूं गुल, छाजी ज़रूरत आहे? ॾाढो भउ थींदो आहे, कंडियूं खणी ईंदा आहिनि गुल, पेरनि में लताड़जनि था, अड़ी फूल छा कयूं था? इन में ख़ुशि थियूं था, मथां हाराए करे, सम्झ में नथो अचे। असां लाइक़ आहियूं फूल जे, तो में एतिरी कोमलता आहे। राम पंजवाणी केसर में चयो आहे, फ़क़ीर घुरियो पाणी, चए माता पाणी ॾे, दया करे उहा शरबत जो गिलास खणी आई, पापड़ बि पचाए खणी आई, भाई उहो खारायांसि। श्री राम श्री राम। त ॾिनासि अची पापड़, चए न मां पाणी चयो, चए पापड़ खाओ, चए मां एतिरो मां पको न आहियां जो पापड़ खाओ। जेतिरो पापड़ पचियो आहे ओतिरो मां पको न आहियां, मां इन खाइण जे लाइक़ु न आहियां। चङो गिलास ॾिनासि, हीअं अड़े मां हे छा करे, चए शरबत, चए मां एतिरो मां मिठो काथे थियो जो मां शरबत पीआं। श्री राम। चवण जो मतिलबु आहे असां हिन भौतिक दुनिया में छो न रहूं, पर ख़ुशि न थियूं। असां पूरी बाहि जे विच में वेठा आहियूं। हिकिड़ी तार जे छड़ी शाख खाए, भॻवानु रक्षा करे, साॻे तंबू खे बाहि लॻी वई साईं टेऊंराम महाराज में उज्जैन में। छा मां वञा पियो अख़बार में पढ़ियुमि, संत गुज़ारे उहो त झुलसिजी वियो इंडोर जो। स्वामी जन ओॾे विया, पोइ सम्मेलन में मोटी आया। पोइ देवप्रकाश पुछिया, वरी पोइ स्वामी जन आया, उन खां पुछणु वियासीं। साईं मनोहरलाल गॾु हुया, मां गेलाराम तंहिं महिल पहुता, साईं आशाराम बाबू बि तंहिं महिल पुछणु आयो, चारई गॾु वेठा हुआसीं। साईं शांति प्रकाश खां उज्जैन में गॾु पहुचंदा। श्री राम श्री राम। त देवप्रकाश पे ॿुधाए, मां साईं कीअं लॻी? चई बसि तंबू विया भरिजी, और जेके माण्हू बचा चयोसीं बाबा ने जेको सत्संग जो हाल आहे इन में ई रहो। ॼण सत्संग थींदो उथी वेहंदो, ऐं हंधि बिस्तरा जीअं टेक ॾिबी आहे उहो बिस्तरो वेड़े पियो हूंदो, बसि उन सां वेठा हूंदो। जेको टब टाड़ियो उन में तव्हांजो पियो हूंदो। कीअं थिए भला? त बसि उहो थियो, तार खे वायर लॻी, बाहि एतिरी विचड़ी वई जो अञा सत्संग हले पियो। स्वामी जन जो मथो थींदो हो 2 कलाक शाम जो 5 खां 7। स्वामी जन खे ईअं झटके में बसि हीअं हे पाण झुलसिजी वियो देवप्रकाश हितां। ईअं हथनि ते ईअं 2-4-5 ॼणा ईअं मथे स्वामी जन खे खणी आयासीं शरीर खे। राम श्री राम। जेको असां ख़ुशि थियूं था बिजलियुनि में शोअनि में, मुंहिंजा प्यारा ॿारियूं असां ॿारियूं, पर विच बाहि में वेठा आहियूं न सभु। काथे छड़ी शाख ते त भित शाख। हे ख़ुशि थियण जो हाणे हे जेके भौतिक पदार्थ थिया आहिनि असांजा, करिणो आहे, काॾे वेंदासीं, पर ख़ुशी सां जीअण जो हाणे काई शइ कान्हे। हे स्लो पॉइज़न सभु हली रहियो आहे। हे पखा, हे सॼा, तव्हां ॾिसो केतिरी सुस्ती में माण्हू उथे थो। जॾहिं उथो त अॻ में पखो बंदि कयो, 2 मिंट जान में गर्मी आणे करे पोइ उथो, पोइ तव्हां पंहिंजी शरीर जी शक्ति ॾिसो। कूलर बि हलनि था, केतिरो सुस्त कनि था। स्लो पॉइज़न ॿियो छा खे चइबो आहे? छा खे चइबो आहे? हे सभु स्लो पॉइज़न आहे असांजे माण्हुनि जा सभु। हे संदन ऐं असां हिन में ख़ुशि थियूं। तरक़ी आहे, अड़े कमाल त ज़ालत खे वेंदी आहे, तरक़ी कहिड़ी आहे? हाणे केतिरो खणंदासीं? सतपुरुष पूरन विवेक, विवेक जी दृष्टि धारियूं, पर वैराग जेसि ताईं ईंदो। वे मिन्स रहत, राग मिन्स ख़ुशी। असां कुझु बि मिले इंद्रियुनि जी विषय उन में ख़ुशि न थियूं। ख़ुशि थींदासीं छिक थींदी। बसि इन ते गीता ॿधल आहे, आसकती ते, जंहिंमें ख़ुशि थींदे वरी उन में तोखे शौक़ु थींदो, या तूं विछड़ी वेंदे या उहा विछड़ी वेंदी। राम श्री राम। दुख जो कारण तुंहिंजी वासना, दुख जो कारण तुंहिंजी वासना खे परे कर। इन ते मां ऋग्वेद जा कथाऊं ॿुधायां, आतम पुराण जूं कथाऊं ॿुधायां त काम छो थो पैदा थिए, वरी काम क्रोध छो थो पैदा थिए। काम खे हटाए क्रोध ख़तमु, मोह खे हटाए लोभ ख़तमु। 1 मरण ते 2 मुए, 2 मरण ते 4, 4 मरण ते 6 मुए, 4 पुरख 2 नार। कामना खे पासीरो कर, क्रोध ख़तमु। मुंहिंजो हिन अबा छो न मञियो? ॿाहिरों न चवंदो, अंदरि रोश कंदो, हिकु ॾींहुं ज़हर उगलींदो। राम अड़े थोड़ी कामना के पासीरो कर, क्रोध खत्म। पंहिंजे ख्याल खे वज़न न ॾे। कामना माना मान, मनोती। ख्याल खे वज़न न ॾे। ठीकु आहे, ख्याल हो थियो, अबा खे न क़बूल हुयो, उन जो त इन जी स्थिति न हुई। कीअं? हिकु माई आई चए मां आपघात कयां थी। छो थी करे?
चे मूंखे 500 पति ॾींदो आहे ऐं पुटु चए थो मूंखे 500 जी मूंखे हिकु फुल ड्रेस सिबाए ॾे या 20 साल जी ॻाल्हि आहे उहा 500 रुपया खाए थी हाणे मां परिवार पालियां या 500 जी हुनखे ड्रेस सिबाए ॾियां श्री राम श्री राम दुख जो कारण तुंहिंजी कामना हटायूं असां शाना थियूं कुझु विवेक सां हलूं सतपुरुष पूरन विवेक काहू बोल न पोचत प्राण काहू बोल न बोलत प्राणी काहू बोल न पहुँचत प्राणी काहू बोल न बोलत प्राणी ओ अगम अगोचर प्रभु निर्वाणी अगम गोचर प्रभु ओ अगम अगोचर प्रभु निर्वाणी अगम गोचर प्रभु निर्वाणी ओ अगम अगोचर प्रभु निर्वाणी अगम गोचर प्रभु निर्वाणी प्रभु निर्वाणी प्रभु निर्वाणी श्री राम श्री राम कंहिं ॿोलण सां उन खे वराए न सघिबो श्री राम श्री राम वाणी उन जी ॾिनल आहे उहा कहिड़ी वाणी ॿोलियो जफ़सा में साहिबनि चयो त जंहिंसां परमात्मा खे वस करे सघूं उहा कहिड़ी वस्तु आहे जेका पंहिंजी ठहियल हुजे जेका भेट करे साईं खे वस कयूं श्री राम श्री राम फिर के अगे रखिए जित तिसे दरबार मोह के बोलन बोलिए जित सुन धरे प्यार बाकी हो अमृत वेला सच नाम वडियाया विचार बस अमृत वेलो साईं खे ॾियणो आहे बस जाग थे 4 बजे उथूं न त घटि में घटि पंहिंजो पाण ते महिरबानी जे बस इहा महिरबानी न कईसीं असां पाण ते यादि रखूं असां भाग खे लता हयूंसीं लता असां ॿियनि जे आसरे खाऊं था पंहिंजो नथा खाऊं असां यादि रखिजो जेको सिज उभरण खां पोइ उथे थो माफ़ रखिजो हिकु ॾींहुं ॾुखिया ॾींहं ॾिसंदो इहो पिटको न आहे शास्त्र चवनि था पिछल राति न जागियो सो जीवंदड़ो मुयो जे ते रब विसारियो रब न विसरियो तो ख़ुशी सां चयो थो वञे मां साईं 8 बजे उथंदो जेको अमृत वेले न उथे उहो साधु बि न आहे चवण बि पाप आहे उनखे साधु छा साधु आहे तूं हे शास्त्र ग्रंथ हे वेद ज़मानो पंहिंजी जाइ ते हुजे अमृत वेला हे कलयुग में न साहिबनि चयो आहे अखियुनि सां ॾिसो वञी विश्व जे तख़्ते ते सॼो कोई मूंखे मिसाल ॿुधाए 3 बजे अमृतसर साहिब दरबार साहिब में उहे बि त माण्हू आहिनि मां 2-3 भेरा वेठो आहियां वञी 3 बजे खां वठी 6 बजे ताईं 12 परिक्रमा में ऐं ख़ल्क़ हलंदी आहे लठियूं ॾियणियूं पवंदियूं दर्शन जे लाइ हाणे टाइम बि कोन लॻंदो आहे बसि हीअं दर्शन कर हलियो कोई कढण वारो बि कोन्हे फिर बि आराम सां मथो टेके हलंदा लठियूं 6 बजे ताईं वॾो नज़ारो हलंदो आहे ॿुधायो कोई हितां धरती जे तख़्ते ते जिते 3 बजे खां 6 बजे ताईं ख़ल्क़ ईंदी हुजे कंहिं बि हिंदू मंदर में या विश्व में पूरे इतिहास में मूंखे ॿुधायो जेकॾहिं मिलंदो बि मां वटि हिकिड़ो सिखायो चए पियो 2:30 बजे मां 55 मील पंधु करके लंडन जो सिखो हिकु धर्म शेवा करणु आयो 2:30 बजे रात जो उथी करके गुरुद्वारे वेंदो आहे 5:30 मोटी ईंदो आहे 55 मील पंधु करे कार में छा आहे अॼु पाण उन जी क़ौम सां भेटियूं त घणा सेठियूं आहिनि उहे ॿई क़ौम सां ओॾो आयासीं भेट असां कयूं सिंधी ऐं पंजाबियुनि जी श्री राम श्री राम बाबा हिकिड़े गुरू जो पासो वठूं इहे गुर गोचर छा श्री राम श्री राम छा कंदा आहिनि असांखे छंछर हे प्रभु जो नाम हुजे करोड़ भेरा गायत्री मंत्र जप पर हिकिड़ो भेरो प्रभु जो नाम जप उहो बराबरि आहे जेसिताईं नाम न वरितो त तेसिताईं गायत्री मंत्र जपे 101 भेरो मां ई जपींदो
पंडित जी श्री राम शर्मा को चयमि साईं जेको अहिड़ी हस्ती आहे मञियल हस्ती आहे मुंहिंजे लाइ साईं कोई शब्द साईं जोगतराम खां ई पुछंदा हुआसीं वञण महिल मोकिलाइण महिल भई जेको अहिड़ो जेको मान्यता मन ॾे उन खे साईं मुंहिंजे लाइ कोई शब्द जंहिं जेकी ॾिनो या त पुछो न जे पुछो त कयूं श्री राम श्री राम आचार्य विनोबा भाई सां 40 मिंट वेठुमि मां साईं मुंहिंजे लाइ चई गीता प्रवचन मां साईं पढ़ी पई आहे चई हमारी मां जो 64 में पढ़ी आहे साईं असां से प्रेमचंद सिंधी में कढ़ाई गीता प्रवचन आप अपने मुख से कहो श्री राम दिन को सेवा करो रात को भजन करो मुंहिंजा प्यारा जेतिरो थी सघे वचन खणो बुद्धि शुद्ध थिए थी गायत्री मंत्रन सां सुमत अचे थी पर नाम जी पंहिंजी वॾी महिमा आहे नामे ही ते सभु कुझु हो आहे नामे ही ते सब कुछ हो बिन सतगुरु नाम न जापे किच किच मों सभु ठहंदो आहे किच किच मों सब सभु कुझु हो आहे सभु कुझु मिलंदो पर सतगुरु को असां नाम जपियो कीअं वेंदो काहू बोल न पहुचत प्राणी अगम गम माना लख लख माना ॼाण ॼाण कंहिंखे मन खे हे बाडी जड़ आहे मन खे ॼाण न पवंदी उहो अगम आहे मन जी ॼाण खां मथे आहे अगोचर गो माना इंद्रियूं चर माना विषय सम्झियासीं अखियूं चरनि थियूं माना अखियूं ॾिसनि थियूं इहो उनजो खाधो आहे खुराक आहे ब्रह्मचर्य गोचर्य अगोचर आहे उहा इंद्रियनि जे विषयनि में अचण वारो न आहे अगम अगोचर प्रभु निर्मानी श्री राम उन की वाणी जे विषय में वो चवण में न ईंदो श्री राम अगम अगोचर प्रभु निर्मानी और निराहार निर्वैर सुखदाई निराहार निर्वैर सुखदाई निराहार निर्वैर सुखदाई निर्वैर सुखदाई ओ ताकि कीमत किने न पाई 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 ओ ताकि कीमत किने न पाई ताकि कीमत किने न पाई श्री राम निराहार तव्हां कल्ह संतनि जी वातूं ॿुधी आहियो ईअं न त मां अन्न नथो खावां फल थो खावां बाबा फल बि अन्न आहे छा चांवर खावां थो हे खावां थो हवा खाए थो इहो बि अन्न आहे छा वेद में लिखियल आहे इहो सभु अन्न आहे निराहार वो हवा जे आसरे हले तो परमात्मा न निराहार कयो जंहिं आहार पवन जो प्रतीत सां पवन जो आहार विषय बदिलजी वेंदी थोड़ी पर मसालो तव्हांखे घणो मिलंदो जीअं गुरुदेवनि सां असां रहियासीं अधु अधु कलाक में 45 ॻाल्हियूं बि ॿुधियूंसीं टुकड़ा विषय बदिलजी वई मसालो घणो मिले पियो हर विषय जो ज्ञान मिले पियो टाइम थोड़ो बोलनि घटि श्री राम निराहार निर्वैर कैसा वेर ॿियो ई केरा कैसा पवन जो आहार कयो जंहिं प्रतीत सां प्रतीत माना सिक ऐं पक प्रतीत माना हा तुंहिंजे सिक में पक न आहे त फैल आहे असांजो भारत किरियल आहे चोॾाणा धार्मिक आहे पर श्रद्धा फिसलण वारी आहे श्रद्धा जेका आहे हे भावकता आहे जेका भावकता आहे उहा फिसलण वारी आहे कमु पूरो थियो वाह न त बसि हलियो उन ते कहिड़ो एतबार आहे हे कामना जा गुलाम आहिनि हिन ते एतबार छा करणो आहे त हे असांजो कमु कंदा संतनि जो कमु कंदा गुरू मञी गुरू खे किथे मञे था कामना खे मञे रहिया आहिनि संतनि कहिड़ो सर्टिफिकेट आहे हिन मथे टेकण जो संत उहो जेको माया ऐं मान खां परे रहे हे संसार माया रखंदो हथ जोड़ींदो ॿियो छा कंदो छा ॾींदो छा इहे ॿई केरनि जूं निशानियूं आहिनि
श्री राम। श्री राम। हे मर्दाना, जंहिंखे परलोक सुधारण जी इच्छा है, श्री राम। श्री राम। जेके संसार में मान चाहन था उनजो परलोक बिगड़दो, बुद्धि बंद थी वेंदी, स्वार्थी स्वार्थ पंहिंजो सोचींदो, पूरो कोन पवंदो, कंदे कंदे मरी वेंदो। बुद्धि बंदी बंद रहंदी, जंहिं मान खे अॻियां रखियो, माना जेको मुंहिंजो ख़्यालु आहे उहो ई ठीकु आहे, आस्ते आस्ते पियो हलंदो, जीअं अॻिलो मान ॾे। अरे निकिर, पंहिंजो कमु कर न, हे छा थो करे पियो? जंहिं घर वञे, मुंहिंजा प्यारा ख़ुशि हो, बहारिया मौजा, सीटियूं वञे थो, टेबल भरिजी थी वञे त बि उनखे मना नथो करे। भेण पंहिंजो दुख वधाईंदे वरी उहो वाणे जो पुटु गिरह ॻणींदो आहे, वरी उहो टेबल ॻणींदो, मुंहिंजे लाइ घणो कयईं, अड़े बिस्कुट आंदे, बसि बाबा पाणी पींदुमि मां, हे छाजे लाइ थो करे चई, न चए नथो। इहो ई संतोष आहे, सम्झ में न ईंदो। तूं पंहिंजो दुख थो वधाए, सुख थो वधाए। चओ भाई, चओ भाई, गृहस्थी आहे, सचाई आहे कूड़ आहे? सचाई तॾहिं आहे जॾहिं करणु सिखो। चाहियो सुख था पर दुखी करण जो कमु कयूं था। ऋषिक साधी साहब महिमान थियो, हुनखे ताम पियो खाराए, चई न खाधो त शेराज़ी जो, चई यार हाणे तकड़ में ठहियलु, रात जो ॿिया ताम ठाहे, चई खाधो त शेराज़ी जो, वरी टे ॾींहं छा खाधो? हाणे चवणो पवंदो आहे, साईं कॾहिं शेराज़ी अचो। भई हाणे आयो, साग ढोढो खारायांसि, चई यार मां तकड़ में आयो आहियां, वठि राति ठाहींदो, उहो ई साग ढोढो, सुभाणे जो उहो ई साग ढोढो। अड़े चई साईं चवंदे खाधो शेराज़ी जो, चई साईं तूं महीनो पियो रहो, थकिजी कोन सघंदे, हाणे सेण खे पहिरें ॾींहुं मोकल, एतिरियूं सब्जियूं करे छॾियूं जो राति जो सोचणो पए सेण खे, उहो जेके कंदा हूंदा ख़बर उन खे हूंदी त हाणे छा ठाहियो छा राति जे लाइ। ईअं आहे साईं? जेके ॿुधायो ॿुधायो, फलनि जा सभु आइटम हिकु ई महिल पूरा करणा, हणी मारे हुनखे बीमार करे। अड़े हिकु त फेल फल हाणे न, प्रकृति जो नेम आहे, एट ए टाइम हिकु फल खाओ, प्रकृति जो नेम आहे हिकु एट ए टाइम हिकु सब्जी खाओ, बीमार न थींदासीं। श्री राम। श्री राम। छा था कयूं असां, छा था कयूं असां, छा था कयूं असां? इहो ई मान आहे। मुंहिंजो पुटु वियो साईं माइटी कयल ही, सेठियूं हिकिड़ो परिवार, ईअं उनखे मान न ॾिनो छोकिरे खे, मां जो बसि चिठी लिखियसां न, कॾहिं उन न ॿुधायो, छोकिरी वारे ॿुधायो साईं, हीअं जवाबु ॾिनो, मान न मिलियो। अड़े बाबा, पोइ असांजी माप दंड हीअ आहे मान जो, अहिड़े क़िस्म जी कुर्सी खपे। भेण जेको कन्या कंढे थो उहो उनखे बेइज़तो कंदो, पागल कंहिं जाइ जा, त पोइ उन ॾे लिखी मोकिल, असांजो माप दंड हे आहे मान ॾे वठण जो। कीअं भाई, चवां न? हे छा था कयो पिया तव्हां? चए मान न ॾिनोसि। श्री राम। स्वार्थ एतिरो असां गंधो करे छॾियो आहे। जागो बेली, जागो, जागो, महिरबानी पंहिंजो पाण ते कयो, जागो। हे ठपा वणनि था या न वणनि था, न त मां बसि छड़ो भॼन कयां। हे कंहिंजे लाइ मां ॻाल्हायां थो? मुंहिंजो तजुर्बो थियल आहे, मां 10 सेण कयूं वेठा, तजुर्बो आहे। छा करे रहिया आहियूं असां? निराहार निर्वेर सुखदाई कयो जहान पवन जो प्रतीत सां, सामी तंहिं सां पुरुष जो खुलियो 10वां द्वार, गुरु नानक पवन आरियो। श्री राम। श्री राम। असांजो प्यारो भगत वेठो पंहिंजो देवास में, चए 6 महीना मां हवा खाधी हुअमि ऐं हिकु टाइम मां भोजन खाईंदो आहियां ॾींहं जो, ऐं उन महिल पाणी पीअंदो आहियां। वरी मुंहिंजो 24 कलाक में चप न हलंदो, न पाणी न भोजन न कुझु खाधो। बसि 50 वरे में ॿिन्ही पुटनि खे पंहिंजी मॾी ॾिनई, जेका हुई हे दुकान अथव, हे घरवारी तव्हांखे परिणाम। बसि हाणे 50 वरे खां पोइ पाण हकीम आहे, मां जेकी सुबुह कोटी शाम राति ताईं कमाईंदुमि, उहो मूंखे ग़रीबनि में हलाइणो आहे। उन मां तव्हांखे रुपयो खाइणो हाणे हराम आहे। बाक़ी मां जेको 50 साल ताईं तव्हांखे पालियो, तव्हांजो कमु आहे। माउ पीउ खे मां तव्हांजे लाइ अलॻि हिकिड़ो रुपयो न रखियो आहे, जेकी हुयो मां तव्हांखे ॾिनो, मां पंहिंजे लाइ न रखियो आहे। हाणे कपिड़ो ॾियणु, सादगी जीवन, RSS में 78 वरे में बि कचो पियो शाखा ते पियो वञे, और रोटी खाराइणु मां हिकिड़ो टाइम खाईंदो आहियां, तुंहिंजी माउ खाईंदी। कपिड़ो तव्हांखे ॾियणो आहे, इहो तव्हांजो हक़ु आहे, न कंदो तव्हांखे हिसाबु छिकियो वेंदो। ऐं हाणे जेकी मां कमाईंदुमि तव्हांजो रुपयो न आहे, उहो सुबुह कोटे राति ताईं कमाए। देवास जो कोई आयल हुजे, आहे कोई देवास जो? न पहुता कोई भाग सां। श्री राम। श्री राम। और 4 बजे उथे 8 बजे ताईं वो जेको कमाए, वो रेज़ो पूरे ॿारनि में
कंहिंजो बि ॿार आहे ऐं फुल्का मिठियूं कोकियूं ऐं इहे सभु खणी करके उहो रोज़ जो रोज़ उहो पंहिंजो पैसो ख़तमु करे ऐं सुभाणे जो वरी भॻवान जा आसिरे जेकी मिले। श्री राम। श्री राम। ॿुधाईंदा आहिनि त बरसाति बंदि थी वेंदी, हिन जो नेम भंग न थियो आहे। जंहिंजे घर मिलियो मुलाली जो गुरमुख नालो हुओसि, उनजे घर मिलियो मांसां, मूंखे बि चए मुंहिंजो हिन सां न मुंहिंजो तर जो, न मुंहिंजो कोई दोस्त, न माइट, पर ईंदो आहे संत कंवरराम जी तस्वीर रखी आहे। मां कॾहिं हिन संत जी भॼन कोन ॿुधो। श्री राम। पर हिकिड़े भेरे शिकारपुर में मां गाॾी में चढ़े में संत टोली सां वेठो हो, मां सखर लथो में रोड़ी वसण घोट जी वरसी ते हलियो पए, मां ई हलियो मांसि। उते संतनि जी दाल ठहे पई, मां 18 कटोरा पीता, हे ॻाल्हि पियो करे। बसि मां उहा घड़ी ॾिठी। पर शाम जो 5 बजे शाखा ते वञण महिल हिन तस्वीर खे मां 2 हथ जोड़ण ईंदो आहियां। छाजे लाइ त हे दरीदन जो साथी हुयो, इन जे लाइ मां हुनखे 2 हथ जोड़ण ईंदो आहियां, वरी मां हलियो ईंदो आहियां। मुंहिंजो ॿियो कहिड़ो गुरमुख सां वास्तो आहे। श्री राम। वाह। निराहार निर्वेर विषय बदिलजी वेंदियूं, मसालो घणो मिलंदो। निराहार निर्वेर सुखदाई तव्हांकी क़ीमत किने न पाई। 6 बजे कंहिंखे गाॾियुनि में वञिणो आहे, मां पूरो कयां, अधु कलाक में निभाईंदा आहियूं। तव्हांकी क़ीमत किने न पाई। हरे राम। मुंहिंजी मत कोई पाए न सघे। राम। बसि चुप करणी पवंदी, जेकी करे थो चुप करणी पवंदी, कुझु बि न चई सघो। हथों जेतिरो रज़ा कंदे परमात्मा जे भाणे खे, तेतिरो सहण जी शक्ति मिलंदी। इहो जेको चिलाईंदा आहियूं इहो बि अज्ञान आहे। साईं बिला शक दुख ॾे पर सहण जी शक्ति ॾे, अज्ञान, बिल्कुलु अज्ञान। इहो बि अथी अज्ञान जो पाइण परमेश्वर जो। जंहिं महिल ईअं थो चए मां परमेश्वर खे पायां, इहो बि अज्ञान आहे। स्वामी साहिबु चयो आहे, कहिड़े परमेश्वर खे पाईंदे? कहिड़ो उहो तोखां विछड़ियल आहे ऐं लिगल आहे, या तोखां जंहिंखे तूं लभियो आहे। बसि तूं भोलाए में संत तोखे जॻाए करे महसूस कराइनि था। श्री राम। श्री राम। तूं पंहिंजो पाण मां पाण खे पाए। बसि। श्री राम। निराहार निर्वेर सुखदाई तव्हांकी क़ीमत किने न भाई। तेला अहिड़े साईं खे अनक भगत बंदन नित करे, 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 अनक भगत बंदन ददो नित करे, अनक भगत बंदन नित करे। ओ चरण कमल हृदय स्मराए, चरण कमल हृदय स्मराए, वाहगुरु चरण कमल हृदय स्मराए, वाहगुरु चरण कमल हृदय स्मराए, चरण कमल हृदय स्मराए, हृदय सद बलहारी सत्य गुरु अपने, सद बलहारी सभई चऊं हाँ। हो सद बलहारी सत्य गुरु अपने, सद बलहारी सत्य गुरु अपने, ओ सद बलहारी सत्य गुरु अपने, सद बलहारी सत्य गुरु अपने। नानक जिस प्रसाद ऐसा प्रभु जपने, नानक जिस प्रसाद ऐसा प्रभु जपने, नानक गुर प्रसाद ऐसा हर जपने, नानक प्रसाद ऐसा हर जपने, नानक जिस प्रसाद ऐसा हर जपने, नानक जिस प्रसाद ऐसा हर जपने। हाँ सुखमणि सुखम गत सुखमणि सुखव्रत प्रभु नाम, भक्त जना के
मन विश्राम भगत जना के मन विश्राम भगत जना के मन विश्राम भगत जना के मन विश्राम मन विश्राम मन विश्राम सुखमनी सुखमृत प्रणाम सुखमनी सुखमृत प्रणाम भगत जना के मन विश्राम भगत जना के मन विश्राम सुखमनी भगत जना श्री राम मुझे प्यारा अनक भगत बंधन नित करे अनक भगत वंदना कीअं कबी आहे कीअं कबी आहे हे ॿाहिरी वंदना आहे हे ॿाहिरी वंदना आहे और असांजा फ़क़ीर हिंद वंदना में जे पिया हीअं जे कंध झुकायूं त जॾहिं अंदरि नूर ॾिठो तॾहिं मुंहुं मथे कयूं इहा वंदना आहे मानसिक वंदना जेको मन में ज्ञान आहे जंहिंखे असां वंदना कयूं था अनक भगत बंधन नित कराए हमेशा हमेशा वंदना में बाणी में मुंहिंजो अर्थ कयल आहे हिते भोग साहिब ते वर्सी साहिब ते कैसेट ठहियल आहिनि हज़ार कैसेट निकितल आहिनि तव्हां हिकिड़ो त ॿुधो हिन हिकिड़ो वचन त खणो श्री राम श्री राम वंदना हर वंदना वंदना हर बंधन वंदना मों असां हरि जे वंदना में वञूं जेको आत्म ज्ञान मिलियो आहे असां हे कंध अखियूं मन ॿुधी वञी आत्मा में उन ज्ञान में वञी बसि सुरत जोड़ियूं अनक भगत बंधन नित करहे चरण कमल हृदय सिमरहे चरण कमल माना आत्म ज्ञान निर्गुण उपासना में चरणन खे वचन सॾिबो आहे उहो गुलनि जहिड़ा शब्द गुलनि जहिड़ा शब्द सरगुण उपासना में हरि जा चरण न थींदा आहिनि मतां भुल खाओ परमात्मा जा चरण न आहिनि उहो प्रकाश आहे शक्ति आहे उन जा सरगुण रूप ठही आया और गुरु जा चरण थींदा आहिनि श्री राम हा पर असां वचन वचन चरण धोई धोई असांखे छा थियो मथो टेके टेके चरण ते छा थियो धूड़ लाहींदे लाहींदे छा थियो जेसिताईं वचननि सां मन खे शुद्ध न कयोसीं चरण कमल हृदय मन काथे रहंदो आहे मन जो निवास हृदय में मन जो निवास हृदय मन जो स्वरूप जॾहिं ख़्यालु उथे मन जो स्वरूप जॾहिं ख्याल ख़्यालनि जो पुंज आहे ख़्यालनि जो जमावा संकल्पनि जो पुंज आहे बसि मन सागर आहे बेड़ो पार कर अरे नाम चित बेड़ा बने हे मन सागर आहे वैतरणी नंदिया बामणनि गढ़ पुराण खे ठाहे करके हे वाघू बलाऊं इहे असांजो लोभ ऐं विकार जा लोभ तव्हां कालो है जीअरे नास था पियाऊं जाथे लोभ आहे जीअरे मोला मरी न मरे लोभी जो जस काथों हलंदो लोभ छॾ सोन मुठिन में विरहाए उदम करके श्री मिले त्यागे कीरत होत बुद्ध कर्म अनुसार ते विद्या अभ्यास होतो जेका विद्या पढ़ी आहे उनका अभ्यास कयो गुरवाणी आहे विद्या आहे श्री राम मुंहिंजा प्यारा अनक भगत बंधन नित करे बाबा साईं हमेशह ईअं वेठा वर्सी में आहियूं असां बसि काई माता आई हीअं थियो बसि देखो भालो कीअं मुनि हरमेला गोदड़ी वाला धाम जो उद्घाटन ते इहे 3 पॉइंट चई देखो भालो तको मत बोलो चालो बको मत कीअं खाओ पियो कीअं चखो मत छिक न थिए घुमो फिरो थको मत फर्स्ट क्लास श्री राम बस अखि हीअं थी बसि हेठि उनखे ठीकु सां न ॾिसणो वराए न ॾिसणो दोष न थिए मतां उहो तसर अखियुनि में अची वञे वरी मतां दोष न थी पए राम असांजो चाचो खियल बि ईअं हुयो संत मूर्ति हो चाचो साईं बसि हीअं अखि मिलाए सदाई बंदना में सदाई बंदना में सदाई शांति में अगनक भगत बंधन नित कराए चरण कमल हृदय सिमरहे प्राणी इहो ज्ञान सॼो काथों मिलियो सदबलहारी सतगुरु अपने अहिड़े परमात्मा जो ज्ञान काथों मिलियो सदबलहारी सतगुरु अपने नानक जिस प्रसाद जंहिंजी कृपा सां ऐसा हर जपने
अहिड़े हरि जो असांखे अंदरि जपण थींदो जेको अहिड़ो हरि मुंहिंजो आहे जेको असां सत्संग ॿुधी आयासीं। बोल गुरु नानक देव की परमात्मा प्रभु जी कृपा सां हिननि तारीख़नि ते मेलो गुरुवार शुभ ॾींहं खां वठी शुक्रवार लाल साईं खे मनायोसीं। पहिरें ॾींहुं कबो हो पर लाल साईं जो सम्झी करे भई जुमे कयोसीं। लाल साईं पोइ कृपा कई चयोसीं भुल थी वई न त पहिरें ॾींहुं पराणो कढंदा हुआसीं। श्री राम छंछरु ॾींहुं भोग साह पियो, छंछरु टरियो, भॻवान जो नालो ॻायो, छंछरु मंछरु टरी वेंदा, कोन कंदा आहिनि उनजे मथां असरु। श्री राम भॻवान नालो न जपे त छंछरु छंछरु न त सभई उन्हनि जा सुहा। बसि नाम सिमरन कयूं। मुंहिंजा प्यारा अॼु शुभ ॾींहं ते भोग साह पियो आहे। मां संतनि जो आभारी आहियां, भुलां चुका माफ़ कंदा। सचाई सां हृदय में मां उनजे चरणनि जी खाक आहियां। आसीस कंदा मेले जी शोभा वधाईंदा। पंहिंजो सम्झी बचो सम्झी मां दासनि जो दास अची करे कृपा कई थो। इन्हनि जी महिमा आहे, इन्हनि जो प्रचार आहे, उन्हनि जी बख़्शिश आहे, उन्हनि जी वाणी आहे। सत्संग में सत्संग छा जो नालो आहे? सत्संग में छा मिलंदो आहे? विवेक। हे करिणो आहे न करिणो, बसि इहो न ॿुधाए त पोइ मनोरंजन थी वियो। मनोरंजन जा 20 रुपए जा कैसेट घर में सुठा पिया आहिनि, तूं मनोरंजन ॿुधणु आहे हिते, तुंहिंजे असां मन ख़ुशि कयूं, फैल कयोसीं, पाण ई पाप कयोसीं ऐं होॾे बि पाप करायोसीं। जीअं तुंहिंजो मन ख़ुशि थिए, अरे मन खे चोट लॻे, बुद्धि खुले, तॾहिं सत्संग। राम मुंहिंजा प्यारा, त तंहिंजे करके खिमिया कंदा। मां अंदरि वञी करके रोईंदो आहियां, इहो गुस्से जो ख़र्चु छो आयो? गुस्सो न आहे, ताड़ न आहे, जंहिंखे सिंधी में दॿ चइबो आहे। संत ऐं क्रोध, हुनखे कहिड़ी कामना आहे क्रोध करे? सभ में साईं ॾिसे, सभिनी खे चए पंहिंजे प्यार सां हलो। वरी हुनखे तंहिं लाइ इन अखर खे यादि कजो त हे ताड़ना मां तव्हांखे न, हे तव्हांजे लाइ, तव्हांखे न, अखर खे छड़ो बदिलणो आहे। उहो तव्हांजे अंदरि जेको मन पियो आहे, उहो अनुचित हले थो, बसि उन जे लाइ जेकी ॿोलणु थिए थो, तव्हांजे लाइ, तव्हांखे न। मुंहिंजा रूप आयो सभु छो जो असां सभिनी जो जेको स्वरूप आहे, छा असां सभिनी जो जेको, इहो अखर यादि रखूं, बिल्कुलु यादि रखूं। अध्यात्म दृष्टि जो हिकिड़ो शब्द बि यादि रखूं। असां सभिनी जो जेको स्वरूप आहे, माना पंहिंजो रूप आहे, उहो आत्मा आहे जेका गॾह में आहे, कुते में आहे, ॿिली में आहे, राम में आहे, कृष्ण में आहे, डाकू में आहे, चोर में आहे, संत में आहे, उहा हिकु ई स्वरूप आहे। असांजो आत्मा स्वरूप आहे। हे रूप सिर्फ़ु मुहांडनि सुञाणण जे लाइ आहिनि। ठीकु आहे? कोई तर्क आहे? मुंहिंजा प्यारा, हे नाला, हे रूप सिर्फ़ु सुञाणण जे लाइ। अटको न इहे तव्हां न आहियो, इन को मथे चढ़ो, बसि हेॾे वधीक खुलणो न आहे। तंहिं लाइ नामदान वारनि खे बि, शेवकनि खे बि मां पिछाड़ी चवंदो आहियां, हाणे 100 भाव, बसि तव्हां मुंहिंजा भाइ रहो सभु। संत करत आप समान, जेकी मां कमु कयां थो उहो तव्हां कयो। सुठो न करे सघो त गिलारो न कराइजो, उहो संसारी बणिया रहो आहे, ईअं अचो आहे, चङो हो नाम वठो था। श्री राम। तिलांजलि, अधर्म खे तिलांजलि, नओं जनम थियो आहे संत जे संग में। असां वधाए न सघूं गुरुनि जी महिमा खे, पाण न बणिजी सघूं त बिगाड़ियो न असां। राम। कूड़ा सर्टिफिकेट न ॾियो मुंहिंजो गुरू आहे, तूं छेलो बणियो पिया, उहो गुरू कंहिंजो आहे? गुरू कंहिंखे चवणो ई न आहे पाण खे त मां गुरू आहियां। जंहिं चयो उहो पाप थो करे। गुरुनि जो गुरू परमात्मा आहे। चेले जो भाव आहे जो गुरू खे गुरू थो चए। मां चाहे मुंहिंजो चेलो आहे, इहो चवण बि पाप आहे। मां दोष थो कयां। पाप जो मतिलबु मतां तव्हांखे बुरो लॻे, पाप माना इन जो नतीजो दुख भोगणो पवंदो। मां के अखर अहिड़ा चया भई संत जेकॾहिं हीअं करे त इहो बि महापाप थो करे, विकिरे थो, माना उनजो परिणाम दुखणो भोगणो पवंदो। जेके धन, हा जेको पंहिंजे व्यवहार मां खटी कमाई खाए थो त चरणनि जी खाक आऊं, पर जेको धर्म ऐं दुकान ॿई मिलाए करे धर्म जे पैसनि खे न हिकिड़ो ई पासो वठणो। जेकॾहिं हे वरितो आहे त प्रभु जो भरोसो मां ॿुधायां पियो, कॾहिं बि संत खे कंहिं गुण सां न तोड़जो। हे समाजी माण्हू जेके न बुचकार ते खिलण ते ख़ुशि आहिनि, संतूअ जेको मिठो बोले, संतूअ जेको खिली ॻाल्हाए, संतूअ जेको हे करे, अड़े रंग हसाए रंग रोवाए। तव्हां सूफ़िन जो सचे प्रीतम जी
सची सिफ़त ॿुधो फ़क़ीरनि जी प्यारे प्रीतम जी जेके कलाम ॿुधाए पिया फ़क़ीर पंहिंजी मौज में आहिनि फ़क़ीर पंहिंजी मौज जे आत्मा जे आनंद में हलियो वेंदो तोखे खीकार करे ज़रूरी आहे छा नेता आहे छा तोमां वोट वठणो अथसि चरियाई में न जो इन में न त पाप खणी वेंदो मां चवणो पवंदो आहे 75% पाप था खणी वञो संतनि में अची करके असां पंहिंजे गंदे अंधे मन सां तोरियूं था संतनि खे संत पंहिंजी मौज में हलियो वेंदो जंहिं अकाल तख़्त चढ़ियो वेठो आहे तोखे घुर्जा संत जी तूं छा करे ॾींदी अची असांखे संतनि जी दया सां संतनि में सुमत मिले थी उन ते हलियो आहे तॾहिं तोखे संपत ठही आहे यूनिवर्सिटी में तोखे सुमत मिली आहे ॾिसो छोरनि जी हालत छा न थी रहियो आहे असांजी ॿाड़ियूं ऐं ॿाड़ा काथां ख़राब थी रहिया आहिनि रेलनि में ॾिसो बदमाश जेके स्कूली कॉलेज जा छोकिरा वेठा आहिनि जवान कन्या उनखे भेण केतिरो बदमाशी था कनि पिया अखियुनि सां ॾिसूं था एतिरो जोश थो अचे त गोली खणी सभिनी खे छूट कंदो वञे जेकी मां शुरू खां वठी ॾिसंदो आहियां अनचित अनचित इहा सभ्यता आहे अरे निवण सो अखर खवण गुण जेबा मणिया मंत परमात्मा जे पाइण जा अखर ई टे ए भेणे ते वेस कर तां वसावे कंत न त असां पननि खे असां मथो टेकियोसीं पाठनि खे मथो टेकियोसीं जे गुणनि जा वचन न खयासीं अखर पढ़णो आहे निवण जो हीअं करिणो आहे हे करिणो आहे अड़े निवण झुकणु सिख न निवण सो अखर खवण गुण खिम्या खिम्या और जेबा मणिया मंत राम श्री राम तंहिं लाइ संत जो मूल गुण आहे ईश्वर जो भरोसो संत जो मूल गुण आहे ईश्वर जो भरोसो बसि इहो ॾिसणो आहे त संत जो ईश्वर ते भरोसो केतिरो आहे वसण घोट टे ॾींहं बुख ते वेठा भाई टीजाराम दरवेश जंहिंजो शांति प्रकाश पियो चए कल्याण में साईं भाई टीजाराम गृहस्थी मां साईं गुस्ताखी माफ़ टेऊंराम जे शिताबंदी ते मां वियुमि पर ईअं निकिरी वियुमि हुजणु घुरिजे जिथे लथण आहे माण्हू उनखे ॿुधाए पर मां कंहिं अटकल कंहिं ख़्याल सां निकिरी वियुमि मोटीअ जी चरणनि ते पियो मान साईं गुस्ताखी माफ़ मां तव्हांखे बिना ॿुधाए करके बिना आज्ञा वठी साईं टीजाराम जो दर्शन करणु वियुमि चई उन संत जो तव्हां दर्शन करे आयो जंहिंजो हिन कलयुग में मिलणु महाल इष्टा वेंदर हो असांजो रामकृष्ण साईं साधराम साहिब जे ॾाॾे जो सेण हो उहो 12 साल विद्या पढ़ियो हो उन खे संग इहो उन टीजाराम में मिलियो उहो इष्टा वेंदर हो मीरपुर में रहंदो हो जंहिंमें रामकृष्ण बणियो त छा पियो चए मां हीअं पोख में लही वियो आहियां हिकिड़ो झूपड़ो हो वेठो में 6 भाती आहे मुस्लमाननि जा खाधे लाइ कुझु कोन्हे 3 ॾींहं बुख ते वेठासीं मां हुन सां गॾु वेठो हे ॻाल्हि पियो करे अलाह वारा इहे थींदा आहिनि मुंहिंजा प्यारा चरियाई में न वञो हे त फ़क़ीर किथे आहे पत्थर मुल्क में श्री राम सिंधी जंहिं सभ्यता में आयो सही तरीक़े सां संतनि जो संग कयो 12 बुचकारनि में न अचो त मुंहिंजा प्यारा प्यारा संत खे सिर्फ़ु संत जो इहो आहे रंग हसे रंग रोवे महाज्ञानवान बसि उनजो मूर्खनि वारो लक्षण थी वेंदो कंहिंजी परवाह न आहे किसे कहिड़ी बाज सचे न दरवाट ऊपर दर्द मंगा जबे देत खाए गुर्दा न हुए आशा बाबा गोपाल दास कब्रिस्तान पूरो इहो ख़त्म करे कब्रां ऐं आस्थान ठाहे नेहरू आयो गांधी आई हिकु टुकड़ो न लिखे अॼु अर्बन कई अर्बन जी प्रॉपर्टी आहे छड़ी ज़मीन दिल्ली में मां ॿुधाए पियो सॼो हाल चई तव्हांजे बाबे साहिब खे मां जोर ॾींदुमि चई गोपाला टुकड़ी खाई करे पोइ वञजांइ तव्हांजो पिता साहिबु चवंदो हाणे मुंहिंजा 2 जेके आया न हे जेके राग पिया ॻाइनि अघाड़े मुंहिंजे पोयों छा पिया चवनि अमा कमला तव्हांजे लाइ 2 कलाक ज्ञान ॿुधाईंदी आहे ॿुधाए श्री राम पोइ चई हिकिड़ी वॾी तुरबत भेण ड्राहियमि राह जो इहो कमु कयां शाम थिए ऐं बसि क़बरुनि खे भेण जमुना में मोकिलियां थो अॻो परवाह थी वञो त वेण था अचो पिया जेरे तारियां थो पियो हिन मूंखे आस्थान ठाहे वेही श्री राम मर्दनि जा कम आहिनि बसि मंझंदि जो पोइ बाबा मां चयो रोटी कीअं चई हिकिड़ी कुफाड़ी हूंदी जेका इहा आहे अंदरि वेही रहंदो हुउमि बसि उते मंझंदि जो हिकिड़ो ईंदो कोई रोटी खाराए वेंदो हो बसि मुंहिंजा प्यारा बादशाह फ़क़ीर चइजे त ॾिसनि वञनि कंहिंखे चइबो आहे बादशाह बापू वेठो आहे ॾिसो गवर्नर वाज़ीर आज़म अॻियां वेठा आहिनि ईअं छिलींदो वेठो रहंदो न कीअं हिते मायावती लंघे वई थोरो विसल वही थो पियोसि अची जे गारियूं छेड़ियासि रोड ते हिते सत्संग पियो थिए 87 जॾहिं पहिरियों भेरो आयो मंत्री लंघंदो त आवाज़ु थींदो आहे न साईं अची जे उन ते फिटो त ॻाल्हाईंदो हुयो हाणे ॿाहिरो सॼी पुलिस बीठी आहे CID वेठी हूंदी आहे हा छॾणो न आहे
संत भारत जा मालिक आहिनि, उनखे संतनि जो केतिरो अदब करिणो आहे। त चुनाव जा 5 साल लड़िया त वरी रोड ते घुमंदा पिया। संत कंहिं चुनाव सां संत थोड़ी थियो आहे जो कंहिंजी परवाह करे। श्री राम। श्री राम। हा बाबा, संत जहिड़े हाल में आहे, नगन वेठो आहे, रोड ते आहे, ॻोठनि में चवंदा संत हाणे कारियुनि में अड़े संत गॾा ते चढ़े तॾहिं संत आहे। ध्रुव बि संत हो, प्रहलाद बि संत हो, चक्रवर्ती राजाऊं हुया। पोइ जेतिरी जंहिंजी ॿुधी आहे ओतिरो सोचींदो। संत जहिड़े स्थिति में आओ संत आहे। संत पिणु मन सां वास्तो रखंदो आहे, कंहिं कपिड़े कंहिं ॿिए गुण सां न। श्री राम। श्री राम। मुंहिंजा प्यारा, त मां पहिरियों संतनि जो ॿी आई संगत जो जंहिंखे हरी मोकिलियो आहे हिते, बसि उनजा आभारी आहियूं। असां सिंध वारनि जा बि जेके अॼु 25 ॼणा आया आहिनि ॿुधाइनि पिया, और सभु मां सां मिलिया न आहिनि, न सघिया आहिनि मिली करे हिन शेवा जे करे। 50 ॼणा तंहिं ॾींहुं आया आहिनि, अस्पताल जो उद्घाटन थियो आहे। श्री राम। उते बि अस्पताल हलाइनि था, वरी ॿी ठाहिनि था, 3 जी 10,000 ज़मीन सखर मिली अथनि। शाबत सां उनखे मां कहिड़े मुंहं सां उन्हनि जो जस ॻायां। जेकी शेवा करे रहिया आहिनि नगरवासी पन्याकल में, हिते धन आहिनि जेके जंहिं डिपार्टमेंट ते जेके समितियूं लॻी करके शेवा में लॻल आहिनि। धन्यवाद हुजे उनखे, संत आसीस कंदो। श्री राम। अरे हाणे धुनी हल्दी, प्रसाद खणाए जो संगत में हले। जेको जिथे वेठो आहे वेठो रहे, थोड़ी देरि थी वई, मां प्रसाद शुरू थी वञा, हिन महिल ताईं हली वञे। 20, 40, 50 माण्हू बीहनि था, बसि जल्दी जल्दी प्रसाद हली वेंदो सभिनी खे। श्री राम। बाबा, मां सदाईं तव्हांजे दर्शन में आहियां। इहो मथे टिकाणे जो हूअं ई सिस्टम घटायोसीं। छा मिलंदो आहे? वचन खणो, दर्शन, सत्संग, शेवा, सिमरण। शेवा जे लाइ संगत जी पेटी रखी आहे। जेका जंहिंजी कामना आहे, जेका जंहिंजो भाव आहे, सदाईं पंहिंजे प्रेम सां प्रसाद पंहिंजो ग्रहण कयूं, आसीसां वठूं संतनि जी। वचन कोई हृदय में खणी वञो, असांजो जीवन सफलो थिए। और असांजे प्यारनि समती वारनि कुझु चयो पए, साईं असांजो समतियूं वधनि। भाई चङो ठाहियो अॻे तव्हां साईं चयो हो त 10, 15, 25 असां वध चङो बाबा हाणे 100 ताईं ठाहे वञो। जेतिरो ठाहियो, इंजीनियर बि हुजे, डॉक्टर बि हुजे, सभु हुजे, जीअं नगर जी शेवा कनि। हर प्रकार जा माण्हू हुजनि जेके नगर जी शेवा कनि। असांजी सॼी शेवा जॾहिं मुंहिंजो अचणु थींदो, तव्हां नगर जे लाइ आहे। नगर जो असांजे मथां बार ई बार आहे। वरी महिला मंडल ठाहियूं हाणे हिन ते गुरु पूर्णिमा ते। असांजी सविता भेण त सदाईं उहो महिला मंडल बि जिथे गमी शादी आहे, गमी आहे, उन्हनि वीचारनि खे खणनि वञी किथे सुखमनी जो पाठ। जंहिं बालकनि खे का ग़रीबी जी शेवा जी ज़रूरत आहे, मथे संतनि ॾे हिकिड़ो मथे अचिजे, मथां आशीर्वाद वठी संतनि खे रखी अॻियां। हो ई हलियो वञे, हिकिड़ो ॿियो ई हलियो हितां हले, ठीकु आहे संगत। श्री राम। श्री राम। त बाबा बिला शक मिट माइट यार दोस्त बाबा सम्मति में अचो। सम्मति माना हिकमती। जहिड़ा असां कम कयूं था परोपकार जा कंदो, उहो भलियो फुलियो रहंदो। श्री राम। श्री राम। बसि अॼु वरी सम्मति जी मीटिंग जेका समीक्षा जी आहे, उहा 10, 11 बजे बिहाई थो मथे, पंहिंजे प्रेम सां समीक्षा कंदो। लखनऊ वारनि जी विस्पति बिहाई आहे। सभिनी आयलनि जा आभारी आहियूं। असांखे आसीस कंदा, मुनी इहा शेवा थींदी रहे। बोल सखी बाबा राम साहिब की, राम कृष्ण भगवान की, हर हर महादेव की। हाणे धुनी साहिब हल्दी, संतनि जी आसीस थींदी, उन धुन सां जुड़िया वञो। गुरु नानक देव की जय, सतगुरु वसण घोट की जय, शहंशाह पारूशाह साहिब की, साईं खुशी राम साहिब की, स्वामी टेऊराम महाराज की जय, साईं हरिगिर महाराज की जय, सतगुरु साईं खोताराम साहिब की, सच्चे साईं सतराम दास साहिब की, अमर शहीद साईं कंवरराम साहिब की, सखी बाबा सुधाराम साहिब की, संत बाबा हरदास राम साहिब, पूज माता साहिब की, सर्व संतन महात्मान की। बाबा हरदास राम चवंदो, आयल संगत की शय, आयो लाल कयो झूलेलाल। मां बाबा अगले साल ही हे असांजो आस्थान मां तव्हांखे लोकार्पण करे छॾियो हो। हे अस्पताल बि लोकार्पण आहे। तव्हां अचो, जेके बि संस्थाऊं आयो, समाज आयो, पंचायतियूं आयो। हाणे उत्तर प्रदेश जो वरी सम्मेलन आहे हिते ई अक्टूबर में। गॾिजी करे ऑफिस रखनि, सॼे पंचायतुनि जा दुख दर्द ॿुधनि, संस्थाऊं पाण में जुड़ी हलनि। जिथे बि नगर में अचिबो, जीअं धर्म जे स्थल ते नगर